इहो जेको सरकार हिन खे चए पई त अमीरनि ते असीं टैक्स हणूं पिया ऐं ग़रीबनि खां ताकी ग़रीबनि जी बहितरी थी सघे, पर ठीकु आहे, हिकिड़ी सुठी पाकिस्तानी या इंडियन फिल्म जो डायलॉग तो ठीक है कि हम अमीरों से छीन कर गरीबों को दे देंगे, वो दे देंगे। सवाल तो इहो ई आहे न, सवाल इहो आहे त ठीकु आहे, अगरि ही हिकु दफ़ो चवनि था, अवल त ही सनतकार या असांजो कारोबारी तबिको इहा ॻाल्हि मञंदो कोन त ही वन टाइम आहे, यानी सिर्फ़ु हिन साल लॻंदो। असांजे मुल्क में जेका शइ हिकिड़ो दफ़ो शुरू थी वञे, उहो जाइज़ हुजे नाजाइज़ हुजे, पोइ हलंदी रहंदी आहे। लेकिन सवाल इहो आहे त तव्हां 39% ते खणी विया आहियो टैक्स खे, हिन में उहो ई थींदो त करप्शन वधंदी, माण्हू पंहिंजी जेका नेट प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट ते आहे टैक्स, नेट इनकम ते, त नेट इनकम जेको आहे हू इवेल्युएट ऐं वैल्यूएशन हुनजी घटि कराईंदा ताकी हू हुन स्लैब में न अचनि। लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि ही हिकु दफ़ो आहे, अगरि ही वाक़ई में हिकु दफ़ो आहे, हाणे ॻाल्हि आहे त असां वटि फ्लोर ऑफ द हाउस ते बि कयल ॻाल्हि ते सुभाणे माण्हू फिरी वञनि था। वन टाइम आहे त ठीकु आहे, अगरि मुल्क खे हिन सां को सहारो मिली वञे ऐं पैसा राइट जॻह ते इस्तेमालु थियनि त मुंहिंजो ख़्यालु आहे त ठीकु आहे। जेके माण्हू हाणे चवनि था त जेको 30 करोड़ खां मथे जेका कमाई करे पिया, हाणे ठीकु आहे, अगरि 30 करोड़ खां मथे अगरि को शख़्स या कंपनी जेका आहे उहो नेट यानी साफ़ी मुनाफ़ो खणे पियो या खणे पई कंपनी, त ठीकु आहे, आहिनि पैसा सवाया 10%, लेकिन ठीकु आहे, 30 लख रुपया ॾियणा पवंदा, 30 लख थिया 10% हाट 30 करोड़ ते, त 30 लख रुपया आहिनि त थोरा ॻरा लॻंदा माण्हुनि खे, लेकिन हिकिड़ो दफ़ो आहे त भला एतिरो कमायो बि आहे हिन मुल्क मां, त हाणे हिन मुल्क खे अगरि मोटाए ॾिजे त कोई हर्ज बि कोन्हे। लेकिन सवाल इहो पैदा थिए थो त ही हर दफ़े ही हिकिड़ा शॉर्टकट ॻोल्हीनि था, हू डेटा किथे आहे जेको टैक्स नेट वधाइण जी ॻाल्हि कई हुई असां वटि ही परवेज़ मुशर्रफ जे ज़माने खां, ऐं हुन खां पर परवेज़ मुशर्रफ साहिब त अलाए माण्हुनि खां दुकानदारनि खां फॉर्म भराया ही कया, पोइ आख़िर में हू लखें करोड़े फॉर्म जेके आहिनि उहो किथे कचिरे दॿे में रद्दी में विकामजी आहे। तव्हां वटि टैक्स नेट छो नथो वधे? जेको ॾिए पियो उनखे निपोड़ण जो छा सेंस आहे? ऐं जेके असां वटि अरबपति खरबपति आहिनि, सभु जा सभु नेट में आहिनि, ऐं नथो सम्झां। खोड़ माण्हू आहिनि, हाणे मिसाल ट्रेडिंग थिए थी, जुड़िया बाज़ार में हलिया वञो, उहे हेतिरी दुकान में वेठा आहिनि, अर्बन जी ट्रेडिंग, ऐं अर्बन जी ट्रेडिंग थिए पई, उहो टैक्स नेट में अचनि था छा? सो आउं कंहिंखे ईअं को चुगली न पियो कयां त हुते वञो या हुते वञो, पर आउं हिकिड़ी ॻाल्हि पियो कयां त ओवरऑल जेको टैक्स नेट अगरि तव्हां नथा वधायो त जेको कमाए पियो बसि हुनखे निपोड़ियो। ठीकु आहे, फर्टिलाइज़र आहे या ही शुगर मिल्स ऐं वॾे सेक्टर्स जेके आहिनि हुननि खे हिकिड़ो दफ़ो ॾुखियाई थींदी, ऐं लेकिन हिकिड़ो दफ़ो में को हर्ज बि न आहे। बट हिन में थींदो इहो ई त जेको असां वटि ही उगाड़ी कंदड़ खातो आहे, इनकम टैक्स खे उगाड़ी कंदा, उन्हनि जी थोरी चांदी वधीक थी दिलचस्प आहिनि। मतिलबु असां वटि जॾहिं IMF जो ॾंडो खॼे थो, पोइ असांखे सम्झ नथो अचे त असीं पैसा किथां आणियूं। पोइ असां हिकिड़ा आउट ऑफ बॉक्स क़िस्म जा आइडियाज़ आणणु शुरू कयूं था, कॾहिं पंहिंजा टपर विकिणणु शुरू कयूं था, कॾहिं छा कयूं था, कॾहिं हिन टाइप जा सुपर टैक्स ऐं फिक्स टैक्स। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, ऐं इहो सम्झां थो त हाणे उहो त कल्ह 2 टे ॾींहंनि खां पाण चऊं था त हिन सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवारु केरु आहे? ज़िम्मेवारु ज़ाहिर आहे को सिर्फ़ु इमरान ख़ान हुकूमत या हिकिड़ी हुकूमत न आहे, न ही हुकूमत ज़िम्मेवारु हिकिड़ी आहे, ही हिकु ॾहाकनि खां जेको गंद थियो आहे, त उन्हनि जी लिस्ट माण्हुनि खे ख़बर आहे त केरु छा छा थींदो रहियो आहे मुल्क में। करप्शन बेइंतहा आहे, उन ते त को टैक्स ई नथा लॻायो। मतिलबु आउं चाहियां थो त घटि में घटि 50% टैक्स त लॻायो करप्शन ते बि, पर हाणे करप्शन खे डॉक्यूमेंटेड कीअं कनि? उन्हनि जे बिजली जे बिलनि में हणी छॾीनि। ख़ैर, ॾिसो हिकु सर्वे कराए वठनि, फॉर्मूला ॿुधायां, हिकु सर्वे कराए वठनि त कहिड़ी कहिड़ी सणबी पोस्टिंगूं आहिनि जी, कहिड़ा जेके आहिनि सणबा खाता आहिनि उनजा वज़ीर आहिनि, त उन्हनि जे बिजली जे बिलनि में पोइ जीअं हू ट्रांसफर थिए त ॿिए जे हुन में हलिया मज़ाक थो कयां। आउट ऑफ बॉक्स, सभई सोचे सघे, सभई आउट ऑफ बॉक्स सोचनि पिया त पाण छो न सोचूं? जी आउट ऑफ बॉक्स सोचे सघे। हा, अगरि ॻाल्हियूं सोचणियूं आहिनि त असीं बि सोचूं त करप्शन खे कीअं इनखे टैक्स हणी सघे जो थो।